ही पेशकश अवी सुनी रहा हो तालब खान बरोज जे यूट्यूब चैनल मथा। मेहरबानी वरी अड़ा दास्तान रकार करंदस। अजोगी तो मियासरो है पण झुगो न झली सिया सुणु शालती विचे पण हालत मुंहिंजो ही पण ढोला ढकण हार थी तू मिड़े मदाई जी सगरे खुदा जो थियो आ चार साथियों आरियाणी हुयूं दिल में ख्याल आंदो आप बीवी फातिमा के चैन लगी हुई न रात असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठोसीं बीवी फातिमा चैन लॻिया त मुंहिंजो बाबा जन हो मूं बि कोन ॾिठो तव्हां कहिड़े नमूने ॾिठो चैन लॻियूं आदियूं असां बि ॾिठोसीं किथे हो जे असां मदीने शरीफ में नमाज पढ़ी फारग थिया आहियूं असां ॾिठासीं रसूल करीम बीवी फातिमा चैन लॻाए मुंहिंजो बाबा जिनो मूं बि कोन ॾिठो तव्हां कहिड़े नमूने सां ॾिठो जे नमाज पढ़ी फारग थिया मदीने शरीफ में हारियाणी चैन लॻियूं असां ॾिठासीं एक ॾींहुं ख़ुदा जी कुदरत थी आहे त बाबा जन नमाज पढ़ी मदीने शरीफ में दुआ घुरी मस्जिद खां ॿाहिरि देर न आई तज़रो अहिड़ो थियो आहे त सिबण जी सुई जेको हथनि में उहो बि किरी पई तव्हां कहिड़े नमूने ॾिठो आहे मां वाके एलान अहिड़े नमूने मां ॾिठो छा थी चए मुंहिंजे ॾिठो सोड़ी जोड़ी
हारियाणी चल लॻा अहिड़े नमूने असां कोन ॾिठो जे वरी आके गोई ॾे अहिड़े नमूने ॾिठो कहिड़ो मखण ई मागी मखण ई माखी मिसरी तंहिंखां मुईब विधो तंहिंखां मुईब विधो भेनरड़ी जी अव्हां जान डोला मुंहिंजे ॾिठो दौड़ी ॿियोड़ी मुंहिंजे ॾिठो दौड़ी ॿियोड़ी भेनरड़ी जी अव्हां जान मुंहिंजे ॾिठो दौड़ी ॿियो भेनरड़ी जी अव्हां जान मखणी माखी मिसरी तंहिंखां मुई